अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मीरवा गोरजानी खां मुज़फ़्फ़र नूहानी जी ख़बर शेयर कंदा हलूं। मीरवा गोरजानी में सुन्नी राब्ता काउंसिल सूबाई इंफॉर्मेशन सेक्रेटरी आसिम शाह सियासी समाजी तंजीमुन जे अगवान हाजी अली मोहम्मद नूहानी सां गॾु थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो। दौरे दौरान वापस ॻोठ हाजी फ़तह खान नूहानीअ में रईस अली मोहम्मद खान नूहानीअ जी रहाइशगाह ते सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ही वक़्तु मुल्क नाज़ुक दौर मां गुज़री रहियो आहे। ॿाहिरियूं क़ुवतूं नथियूं चाहिनि त पाकिस्तान तरक़ी करे दुनिया जे ॿियनि क़ौमुनि वांगुरु फ़ख्र सां सर मथे खणी बीहे। अहिड़े वक़्त में असांखे घुर्जे त सियासी जलसनि जुलूसनि खां पासो करे पंहिंजे मुल्क क़ौम जी भलाईअ ख़ातिर पाक फ़ौज जो साथ ॾियूं, जंहिं हमेशह पंहिंजी जानियुनि जा नज़राना ॾेई मुल्क ऐं क़ौम जो सर फ़ख्र सां बुलंद कयो। ॿिए तरफ़ हुननि वधीक चयो त असां थरपारक मिठी जे मुख़्तलिफ़ पुठिते पियल इलाइक़नि में इंसानी भलाईअ ख़ातिर वॾे तइदाद में फ़िलाई कम जन में मिठे पाणीअ जा खूह मुफ़्त ख़ैर सगाली तौरु ठहिराए ॾिना। उन्हीअ खां अलावा ग़रीब माण्हुनि खे गरम कपिड़ा शालूं ऐं घर ठाराए पिणु ॾिना।